अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोबान अली अबड़ो जी मोरो शहर बुनियादी सहूलतुनि खां महरूम। मोरो शहर तहलके जे बावजूद ऐं वॾो कारोबार जी हैसियत रखंदड़ शहर ऐं आसपास में चूंडियल नुमाइंदनि जो माटेलीअ मां वारो सुलूक जारी। गुज़िरियल केतिरनि सालनि खां को बि तरक़ियाती कम न थी सघियो। करोड़ी रुपयनि जी बजट हड़प कई वई। मोरो शहर जा रहवासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण लॻा। मुख़्तलिफ़ ॻोठनि जंहिंमें वारियासो ॻोठ, सैयद ॻोठ, सेठार ॻोठ, अपड़ा ॻोठ, ढेलूअ समेत ॿियनि केतिरनि ई ॻोठनि जा रोड रस्ता खंडराट में तब्दील। रहवासी वापार तौरे सफ़री सहूलतुनि खां महरूम। नाज़रीन जीअं त हिन वक़्तु मौजूदु आहियां मां ॻोठ वारियासे 2 में। ॻोठ वारियासे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾे वेंदड़ लिंक रोड तबाह लॻो पियो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे ॻोठाणनि खां हिन जो छा चवणु आहे ऐं कॾहिं खां जेको आहे रोड न ठहियो आहे ऐं घणे अरसे खां न ठहियो आहे। अचो त घणो वक़्तु थियो आहे जेको आहे हितां जी रोड ई कोन ठहियो आहे। जीअं जावा आहियूं असां रोड इहो ईअं ई ॾिठो आहे। टायर गाॾियुनि जा घसिया आहिनि, नयूं गाॾियूं वठी कोन था सघूं, रुॻो सिर्फ़ु पुराणियूं गाॾियूं आहिनि। एमरजेंसी असांखे थिए थी त हितां खां मेन रोड ते असांखे पूरो कलाकु खाई थो वञे जो असांजो गाॾियूं हुते पहुचनि कोन थियूं। रस्तो महिरबानी करे ठाहियो वञे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं तव्हांजो छा चवणु आहे हिन रोड मुताबिक़? असांजो चवणु इहो आहे त 10-15 साल थी विया आहिनि हिन रोड खे तकलीफ़ आहे ॻोठाणनि खे अच वञ जी ऐं आला अफ़सरनि खे अपील थी कजे त महिरबानी करे हिन रोड जी ठाहे वञे। वधीक ॾिसूं था A4 जेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर शोबान अली अबड़ो जी हीअ रिपोर्ट।